नानक भगति नाम समाए। अज जो वचन सो क्यों बिसरे जिघाल न भाने, सो क्यों बिसरे जिघाल न भाने, सो क्यों बिसरे जिकिया जाने, सो क्यों बिसरे जिकिया जाने। सतगुरु चवंता भगवान जी दया करुणा अपनापन सुंदर स्वभाव जे बारे कि वो प्रभु छो विसरे, जेको थोड़ी भी मेहनत भक्त जी अजाई नथो विञाए, तिर जेतिरो परिश्रम भी अजायो नथो विञाए। वो प्रभु वो प्रीतम वो भगवान वो गोविंद छो विसरे, जेको थोड़ी भी मेहनत भक्त जी अजाई नथो विञाए। ऐं उहो छो विसरे जेको असांजो हर कर्म सुञाणे थो पियो। चओ हरे राम हरे राम। हिन पंक्तिअ में सभिनि खां पहिरियों चवनि था कि सो कीअं विसरे, कि उहो भगवान विसरे न। छाजे करे न विसरे? छो जो उहो दयालु आहे, कृपालु आहे, उहो पंहिंजो आहे। थोड़ी सी भी वो असांजी भक्ति हुजे, सेवा हुजे, सतकर्म हुजे, शुभ कर्म हुजे, दान हुजे, तिर जेतिरो दान भी अजायो न विझाईंदो आहे। थोड़ी तिनके जेतिरी भी सेवा कयूं त उहा भी अजाई न विझाईंदो आहे। हिकु बार भी न कोई अधु बार भी चए भगवान जो नालो पूरो न चए, अधु चई मन में रहिजी वञे त उहो भी अजायो न वेंदो आहे। बल्कि संत त चवनि था अंत समय अगरि नाम यादि अची वियो, चई न सघियो तॾहिं बि मुक्ति थी वेंदी आहे, कि उनजो भाव त चवण जो ई हो, चई बि न सघियो। मान लो कंहिं नाम चवायो, चवण वारो हो या न बि चवायो, यादि आयो कि हाणे मां चवां अंत समय आहे, राम चवण वारो लेकिन राम चई न सघियो, प्राण निकिरी विया, उनखे बि मोक्ष मिलंदो। छो जो उहो थोड़ी भी महिनत अजाई न विञाईंदो आहे। एॾो दयालु आहे, एॾो कृपालु आहे, सोच असांजी पहुची नथी सघे। उहो असांजो हर कर्म ॼाणे थो, उनखे ॿुधाइण जी ज़रूरत न आहे, भॻवान खे ॾेखारण जी ज़रूरत न आहे। संसार में थोरो सो कमु असां कंदा आहियूं त पोइ वरी असांखे लॻंदो आहे त हे माण्हुनि खे पतो पए, न पतो पए त पोइ वरी चई करे अरदास करायूं नाले सां, अञा पतो न पए त पोइ एतिरे क़दुरु कि माण्हू अख़बार में छपाईंदा आहिनि, वरी सोचींदा आहिनि अख़बार त हिकु ॾींहुं हली वेंदी, असांजो नालो त थींदो कोन। पोइ वरी माण्हू छा कंदा आहिनि, मार्बल जी प्लेट लॻाए करे लिखाईंदा आहिनि। न मंदरनि खे छॾींदा आहिनि, न धर्मशाला खे छॾींदा, न खूह खे छॾींदा, न कंहिंखे छॾींदा। 500 जो पंखो लॻो त उन ते बि लिखाए रखंदा। इहो छा आहे? इहो ई त अभिमान आहे, इहो ई त मोह आहे। भॻवान उहो बि ॼाणनि था कि 500 जी सेवा कई अथई ऐं 5 लख जो नालो थो चाहे, इहो बि त भॻवान सम्झनि था। सो किया जाने। लेकिन असां ओॾे न वञूं, असां भक्ति मार्ग में हलूं कि असां जेको बि भॼन कीर्तन कंदासीं, सिमरन कंदासीं, सेवा कंदासीं, उपकार कंदासीं, उहो सभु श्री कृष्ण अर्पण कयूं। भॻवान खे ॿुधाइण जी ज़रूरत न आहे, भॻवान सभु ॾिसनि था। संत चवनि था शुभ कर्म करो और भूल जाओ, कभी अपराध हो जाए तो बार बार याद करो बताओ। पंहिंजो कोई अगरि असांजो अपराध थियो आहे त उहो ॿुधाइणु खपे, उन जे ॿुधाइण सां दोष नाश थींदा आहिनि। पंहिंजो अवगुण ॿुधाइजे, ॿुधाइण सां उहो पाप लहंदो आहे। पंहिंजो गुण ॿुधाइजे नथा, चवनि था भुलिजी वञो, तव्हांखे छो यादि आहे? ॾाढी वॾी चालाकी आहे, असां ॿुधायूं नथा लेकिन मन में यादि आहे, इहो बि ग़लति आहे। मन में त रखी वेठा आहियूं न। चओ हरे राम हरे राम। कारह चाहे ॿिए खे ॾेखारियो, ॿिए खे हणो, जा पंहिंजे अंदरि ई पियो हुजे, कारो ई कंदी असांखे।
त हीअ अभिमान रूपी कार्य मन में बि न रखिजे। शुभ कर्म कयो भुलिजी वञो। हीअ हथु करे त चवंदा हिन हथ खे पतो न पए। हाणे चवनि था जंहिंखे दान ॾियो उनखे बि पतो न पए, जंहिं दान वरितो उनखे बि पतो न पए त मूंखे दान कंहिं ॾिनो। इन तरीक़े सां दान कयो। ऐं कोई चए बि त भुलिजी वञो कि मां दान कयो आहे, छो जो उनखे सभु पतो आहे। पोइ तिर जेतिरी बि शइ तव्हांजी अजाई न विझाईंदो। अगरि असां हिते ई नालो कढियोसीं त हिते ई वठी छॾियोसीं, पोइ असांजो बचियो छा? चओ हरे राम। कोई बैंक में पैसा विझाए ऐं ॿिए ॾींहुं वञी कढी हली अचे त उनखे व्याज मिलंदो छा? साल जो बि व्याज न मिलंदो, महीने जो बि न मिलंदो। अरे भैया कल्ह जमा कए अॼु कढी वरित, कल्ह तूं शुभ कर्म कए अॼु ॿुधाए छॾे, उन जो लाभ त हिते ई ख़तमु थी वियो न, बचियो काथे? सो कीअं विसरे जे घाल न भाने। इन करे विश्वास रखो, थोरो बि भॼन तव्हांजो अजायो न वेंदो। असांजे सिंध में महान दरवेश थिया संत, सिंधी संत थिया संत वताया फ़क़ीर, उहे बि अलमस्त फ़क़ीर थिया। कई संतनि जा प्रकार अलॻि हूंदा आहिनि, असांजी ताक़त न आहे उन्हनि खे सुञाणे सघूं। कई संत महात्मा हूंदा आहिनि 4 बजे उथी सनानु कंदा आहिनि, राति राति जाॻंदा आहिनि। कई संत हूंदा आहिनि 10 ताईं सुम्ही पवंदा आहिनि। तव्हां चवंदो हे त कोई नास्तिक माण्हू आहे 10 ताईं सुम्ही पियो आहे, दुख खाई वेंदो। तव्हांखे ख़बर आहे सॼी राति जाॻियो हुजे, उहो 8 बजे सुम्हियो हुजे। असां परीक्षा करे सघूं त पोइ संतनि खां वॾा त असां ई थी वियासीं। त इहो भुलिजी वञो भाई कि असां परीक्षा करे सघंदासीं। संतनि में बि कई श्रेणियूं हूंदियूं। हरे राम हरे कृष्ण हे हरे हरे। त वताया फ़क़ीर बि अहिड़ा दरवेश हूंदा, मौजी हूंदा। सभु भॻवान जी पूजा करण वारा न हूंदा आहिनि। कई भक्त हूंदा आहिनि सख्य भक्तीअ वारा बि हूंदा आहिनि, सम्झो था न, भक्तीअ जा बि अलॻि अलॻि भाव थींदा आहिनि। यशोदा मैया जी वात्सल्य भक्ति हुई त भॻवानु पुट बणिजी विया। त हाणे माता पुट खे डांटे बि सघे थी, धक बि हणी थी सघे, उहो बि प्रेम आहे। उनखे पाप थोरी न लॻंदो, पाप न लॻंदो, उल्टो भॻवानु वधिजी वियो, भॻवान खे भउ थींदो। स्वामित्व वारी बि भक्ति आहे कि भक्त सेवक बणिजी वञे, भॻवानु स्वामी बणिजी वञनि, उते अपराध थींदो। अगरि भॻवान खे घटि वधि ॻाल्हाए कुझु चए, सेवक खे अधिकार कोन्हे। सेवक खे कॾहिं मन जी मर्ज़ी हलाइण जो अधिकार कोन्हे। सभिनि खां सेवक धर्म ॾाढो कठोर आहे। भरत महाराज अपनायो, ॾिसो मन जी केॾी इच्छा हुई कि मां ज़िंदगी भर हली वञा काॾे बनवास में ऐं राम जी राज कनि। राम जी चवनि था न, मुंहिंजी ख़ुशी न आहे, दिलि ते पथर रखी करे वापसि वञिणो पियो। उनजे लाइ राज हलाइण ईअं थियो कि ॼण ओहो बनवास खां बि कठिन जीवन। लेकिन कुझु चई नथा सघनि, चवनि था मां सेवक आहियां न, उहो स्वामी। मां कीअं पंहिंजे मन जी मर्ज़ी कयां, उहो सेवक आहे। हो मुंहिंजा स्वामी, हो जीअं चाहींदा तीअं ई थींदो। सभिनि खां कठिन सेवक धर्म। पर ॾिसो भाई उते ई कोई सख्य धर्म आहे। अर्जुन महाराज मित्रता वारो बि धर्म कयो त हुजत करे ॻाल्हाईंदा बि हा। बालक गोविंद दोस्ती कई त हिकु बार चमाट हणी छॾी भॻवान खे, 3 लोक ड्रिजी विया। लेकिन भॻवान उन ते पाप न हयो कि छो जो हिन मूंसां सख्य धर्म निभायो आहे। चओ हरे राम हरे राम। दोस्तीअ वारो प्रेम, सखा वारो। त दरवेश जेके हुया अलमस्त फ़क़ीर वताया महाराज, उहे बि भॻवान सां हुजत करे ॻाल्हाईंदा हुआ। अहिड़ो प्रेम हुयो फ़क़ीरीअ में उन्हनि जो। भॼन कंदा रहंदा हुआ। भॼन कंदे कंदे हिकु ॾींहुं दाल सीधो ख़तमु थी वियो। माता चिलाइण लॻी, सॼो ॾींहुं भॼन थो करे, जीवन भर सत्संग ते वेठो आहे, हटो कटो जवान माण्हू कमु नथो करे, भॼन थो करे। हा, हिननि संतनि बिगाड़े रखियो आहे तोखे, संतनि सां मिली करे बर्बादु करे छॾियो अथई। अहिड़ा अखर जॾहिं चई त चई मां ॾिस संतनि खे कुझु न चओ, मां पंहिंजे मन सां भॼन थो कयां। अरे जंहिंजो भॼन थो करे तोखे छा ॾिनो अथई उनखे? हा, कहिड़ा महल ॾिना अथई? अरे त महल मां उन खां घुरिया काथे? मूंखे महल खपनि ई कोन, मूंखे झोपड़ी खपे, इन में ख़ुशि आहियां। भली सुहावी छापरी जामे गुण गाए।
अम्मा चवण लगी ठीक आहे इहो ज्ञान न ॾे, दाल सीधो आहे हिते। अगरि तूं हुनजी भक्ति तो करें तोखे दाल रोटी नथो खाराए सघे त पोइ छॾ न उन भॻवान खे, महिनत कर, मज़दूरी कर। हाणे दुख लॻो वीचारे खे कि अम्मा सही थी चए कि अगरि मां उन जो भॼन तो कयां। ऐं गीता में, गीता त पढ़ंदा ई हा वताया फ़क़ीर, ऐं गीता में भॻवान चवनि था पिया त योगक्षेमम वहाम्यहम, कि जेको मुंहिंजो भॼन कंदो, भक्ति कंदो, मूं ते भरोसो रखंदो, जीवन मूंखे अर्पण कंदो, त उन जो योग क्षेम, उन जो जीवन, उन जी ज़िमेदारी मां निभाईंदुमि। वहाम्यहम यानी मां निभाईंदुमि। त पोइ इहे छा वचन कूड़ा थिया? घर खां निकिरी आयो, माता खे न गड़बड़ लॻे, ॿाहिरि मैदान, खुले मैदान में, जंगल में अची करे ऐं जो भॻवान खे चिल्लाइण शुरू कई, हे प्रभु, हे गोविंद, तोखे क्यास नथो अचे, तरस नथो अचे? इहा हालत तो करे भक्तनि जी। छा घुरियो आहे तोखां? राशन नथो ॾे, सॼो ॾींहुं मज़दूरी कयां मां, मज़दूरी करे हली थो अचां, 2-3 कलाक तुंहिंजो भॼन मन में वणी वियो आहे, भॼन थो कयां। या त चओ मुंहिंजो भॼन बंदि कयो, कुझु न मिलंदो उन्हनि में, तोखे रोटी बि न मिलंदी, बुख मरणो पवंदो तुंहिंजे भक्तनि खे, तॾहिं भॼन कयूं तुंहिंजो। एॾो भॻवान खे चिल्लायईं ऐं आख़िरी में चयईंसि, ॿुध, सिधे हिसाब सां चवां थो प्रभु, अधु किलो असांखे खपे, खंडु खपे, अधु किलो हे सामान खपे, 2-2, 3-3 किलो असांखे अटो खपे, कणिक खपे, चांवर खपे। कुझु ॾींहं हली वञे, माता झगड़ो थी करे पई, काई ॻाल्हि सम्झंदा कयो हरूभर, अहिड़ी ॻाल्हि न आहे, भॻवान खे थो चए। और चई करे घर न वियो, चुपचाप संतनि वटि हली वियो सत्संग करणु, ऐं चिल्लाई बि भॻवान खे, वरी हुनजो ई भॼन करणु हली वियो। वापसि आयो त विच में सत्संग में वियो त श्री कृष्ण भॻवान उन जे लाइ वॾी बैलगाॾी भरे करे वॾा वॾा सामान खणी आ, बोरा बोरा भरे खणी आ, सीधो सभु खणी आ, जेको न घुरियो हुई उहे बि पहुचायसि, एॾो भरियसि कि माल खुटे ई कोन बिल्कुलु। वापसि आयो शाम जो त हाणे अम्मा ॾाढो प्यार सां पई ॻाल्हाए, अरे बताया फ़क़ीर, इहा कर्ज़ु खणी आवां छा? चई न अम्मा, छा थी वियो? कि कंहिंखां घुरी आवां या कंहिंजी दुकानु ख़ाली करायो आहे? अरे तूं हमेशह चिल्लाए छो थी? ॻाल्हि त ॿुधाए, तोखे मां माप ॿुधाई न, अधु किलो, 1 किलो, अधु किलो। हा, त हे ॾिस, कोठी खोले ॾेखारियईं त हैरान थी वियो, हिते त बोरा बोरा भरियल पिया आहिनि। हे छा आहे? एॾो सामान छो घुरायो अथई? चई मुंहिंजो मित्र आहे न, मुंहिंजो दोस्त आहे, उन मोकिलियो आहे। ॾाढो सुहिणो हुयो जेको बालक ॾेई वियो हिकिड़ो, गाॾी भरे छॾियो आहे। उन बि ईअं चई कि हा मुंहिंजो मित्र आहे, ऐं मां छॾे थो वञांसि पियो, मां पाण ई निपटंदोमांसि हिसाब किताब। त हे एॾो सामान कीअं घुरायो अथई? चई न न, मां त ओतिरो ई चयोमांसि अम्मा, जेतिरो 1 किलो 1 किलो तूं चए, पोइ हे हेॾा कई गुना वधीक सामान कीअं आयो आहे? चई मुंहिंजे 1 किलो जी नाप अलॻि आहे, उन जे 1 किलो जी नाप अलॻि आहे। वताया फ़क़ीर चवनि था, हे मुंहिंजे नाप जे अनुसार न ॾेई वियो आहे, उहो पंहिंजे नाप जे अनुसार ॾेई वियो आहे, उनजी नाप ई अलॻि आहे। तॾहिं चवनि था, दरिया दूषण दास में नहीं राम में दोष, जन चाले हिकु पावड़ो, पावड़ो यानी हिकु पेर कोई वधाए, जन चाले हिकु पावड़ो तो हरी चाले 100 कोस। 100 कोह, हिकु कोह में 3 किलोमीटर थींदा आहिनि। चओ हरे राम। ॿुधायो काथे काथे चवनि था, जो तू आवे एक पग तो मैं आऊं 1000। हाणे ॿुधायो त भॻवान जे ॼण जी नाप ई अलॻि आहे। भॻवान चवनि था, जॾहिं मां बलीअ खां वरितो त मां 52 ठही आयुमि, 52 आङुरियुनि जो वामन, ऐं जॾहिं वरितोमांसि त कीअं वॾो थी करे वरितोमांसि। लेकिन भॻवान वरितो न, भॻवान त ॾिनो ई उनखे, उन ते कृपा ई त करणु आया। अॼु बि सुतल लोक में राज करे रहिया आहिनि, वरी स्वर्ग जा राजा बि उहे ई ठहण वारा आहिनि। अॻिले स्वर्ग जा इंद्र उहे ई ठहंदा। त भॻवानु ॾिनो की वरितो? ॿुधायो, भॻवानु त केवल ॾींदा आहिनि। तॾहिं चवनि था, भाई उनखे न विसरो जेको तव्हांखे सदा यादि थो रखे, जे घाल न भाने, कण जेतिरो बि जेको तव्हांजो परिश्रम महिनत सेवा अजाई न विञाईंदो, सो कीअं विसरे जे किया जाने। उहो
कीअं था विसारियो भाई, उहो कीअं भुलिजे असांखों जेको असांजो हे जन्म न करोड़े करोड़े जन्मनि जा हिसाब किताब भगवान ॼाणे थो, सभु उनखे पतो आहे। चओ हरे राम। हर कर्म हर असांजी वृत्ति भागवत में चवनि था भगवान हर हिक मनुष्य जो हर हिकु जेको अंदरि वीचार पैदा थींदो आहे, बुध बुधो संकल्प विकल्प सिंधीअ में चवंदा आहिनि ख़्यालात जेकी हलंदी आहे, बुध बुधा पैदा थींदा आहिनि। कई अहिड़ा बि वीचार हूंदा आहिनि कि पंहिंजो पाण ई हलंदा आहिनि, ऑटोमेटिक हलंदा आहिनि, असां न सोचणु चाहींदा आहियूं पोइ बि हलंदा आहिनि। तव्हां हिकु मिंट वेही ॾिसो, बिल्कुलु कि मां नथो वीचार कयां, पाण ई वीचार ईंदो। केवल हिकु मिंट वेही ॾेखारियो चुपचाप, हिकु मिंट तव्हां वेहो अखियूं बंदि करे ऐं पतो पइजी वेंदव कि तव्हां न पिया सोचो, कोई बि वीचार ईंदव। घणो टाइम थियो आहे, हाणे छा अरदास बाक़ी आहे, आनंद साहिब बि हलंदो वञा। अच्छा आर्तवार आहे अॼु, हा वरी वञिणो आहे, हे कम बाक़ी, छुट्टी मिले त निकिरूं हितां। कई तरह जा कई वीचार अची वेंदा, न चाहे करे, तव्हां नथा चाहियो। इन करे त चवंदा आहिनि भाई कि सुषुप्ति अवस्था ॾाढी कठिन आहे, कि निंड में जीअं गहरी निंड हूंदी आहे त सपनो न ईंदो आहे, तीअं जागंदे कोई सुषुप्ति अवस्था में पहुची वञे, समाधि लॻी वञे, तॾहिं त चवंदा आहिनि ध्यानु बि ॾाढो कठिन आहे। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। त चवनि था भगवान सां प्रेम कयो, भगवान खे पंहिंजो सम्झो, छो जो असां यादि उनखे ई कंदा आहियूं जेके पंहिंजा हूंदा आहिनि, हा न। कॾहिं ॿिए जो मकान यादि आयो आहे असांखे, ॿिए जे मकान में भुल में घुसी आऊं छा? कॾहिं न घुसिया आऊं न। चओ हरे राम। हरे राम। भुल में बि कॾहिं ॿिए जी चप्पल पाईंदा आहियूं त पेर गवाही ॾींदा आहिनि, भई असां तव्हांजा केरु आहियूं। हा, लॻंदो आहे कि पेरनि सां त मेल ई नथो ठहे, पेर ई ॿुधाए छॾींदा आहिनि भाई पहनावो सही न आहे। अखि ॾिसंदी आहे त तुरंत ॿुधी घुमंदी आहे, त असांजी चप्पल न आहे। चओ हरे राम। हरे राम। परिवार जेको पंहिंजो हूंदो आहे उनखे असां यादि कंदा आहियूं, त अहिड़ी तरह सां भगवान खे जॾहिं पंहिंजो सम्झंदासीं त पोइ यादि करणी न पवंदी, पाण ई हलंदी। इन करे मीराबाई सूत्र ॾिनो त मेरे तो गिरधर गोपाल। स्वामी राम सुखदास महाराज सदा चवंदा रहिया कि भगवान ही मुंहिंजा आहिनि, मां केवल भगवान जो आहियां। पहिरियों चऊं कि भगवान मेरे हैं, मैं भगवान का हूँ, वरी उन में भी व्याख्या कयूं त केवल भगवान ही मेरे, वरी उन में व्याख्या जोड़ियूं न केवल भगवान ही मेरे हैं और मैं केवल भगवान का ही हूँ। अरे त छा पुट माता पिता जो न आहे, परिवार जो? चई सेवा करण जे लाइ सभु पंहिंजा आहे, वठण जे लाइ कोई पंहिंजो कोन्हे। सेवा करण जे लाइ परिवार छा, सॼी दुनिया पंहिंजी आहे, सेवा कयो। छो जो सेवा में मोह कटिजंदो आहे, सेवा में मोह कटिजंदो आहे ऐं स्वार्थ में मोह वधंदो आहे। वॾा बुजुर्ग थी वेंदा आहिनि 90-90 साल जा, जो सेवा ई सेवा करणी पवंदी आहे, पोइ चवंदा आहिनि भॻवानु दया करे हाणे मुक्ति ॾेसि, हा न। भले हलंदी चलंदी वेठी ॻाल्हाईंदो हुजे कोई, अम्मा हुजे बाबा हुजे, लेकिन पोइ चवंदा आहियूं हिनखे मुक्ति मिले। भगवानु सम्झंदो आहे कि पंहिंजी मुक्ति खपे सेवा खां। जंहिंमें कुझु मिलंदो आहे, जवान माण्हू हुजे त पोइ केॾो दुख थींदो आहे, केॾी पीड़ा थींदी आहे। जवान माण्हू उन लाइ सॼी परावा बि रोअंदा आहिनि, परावनि खे बि कुझु मिलंदो, दोस्ती मिलंदी, प्रेम मिलंदो। तंहिंजे करे भाई केवल प्रभुअ सां नातो जोड़ियो कि जेको कॾहिं न छॾे, जीवन खां पहिरियों बि, जीवन सां साण बि, जीवन खां पोइ बि। उहो ई स्वरूप असांखे सम्झाए। परमात्मा का लाडला अविनाशी का लाडला मरे न महाराजा, उहो स्वरूप जेको यादि कराए छॾे। ऐं मरण खां पहिरियों जेको असांखे भगवानु अभय दान ॾेई छॾे, निर्भय दान ॾेई छॾे। वरी बि वीचार कयो, सो कीअं विसरे जिघाल न भाने, सो कीअं विसरे जिघाल न भाने, सो कीअं विसरे जिकिया जाने, सो कीअं विसरे जिकिया जाने।
बोल गुरु नानक निक देव देव की जय। श्री राम